खैरपुर में जवाबदार पारा मासूम नींगरी सां मुबैना बदफेली कई वई ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया। अबड़ा पाड़े में जवाबदार अल्ताफ़ मलिक 6 वरहनि जी नींगर के मुबैना बदफेली जो निशानो बणायो। शहर ऐं जवाबदार के पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। वाक़े GNC दाख़िल कई वई आहे। ज़ख़्मी नींगर सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। वारसन पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो पियो वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं खैरपुर मां, जिते जवाबदार पारां मासूम नींगर सां मुबैना बदफेली कई वई आहे। ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया आहिनि। अबड़ा पाड़े में जवाबदार अल्ताफ़ मलिक 6 वरहनि जे नींगर के मुबैना बदफेली जो निशानो बणायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। खैरपुर में जवाबदार पारां मासूम नींगर सां मुबैना बदफेली करे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी वियो। अबड़ा पाड़े में जवाबदार अल्ताफ़ मलिक 4 वरहनि जे नींगर के मुबैना बदफेली जो निशानो बणायो। शहरुनि जवाबदार के पकड़े पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। ज़ख़्मी नींगर सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो। वारसन पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। खैरपुर में जवाबदार पारां मासूम नींगर सां मुबैना बदफेली करे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी वियो। अबड़ा पाड़े में जवाबदार अल्ताफ़ मलिक 6 वरहनि जे नींगर खे मुबैना बदफेली जो निशानो बणायो। शहरुनि जवाबदार के पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी नींगर सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। वारसन पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो पियो वञे।